फारसी ऐं सिंधी ॿोलीअ जे नाम्यारे अदीब ऐं शाइर मिर्ज़ा कलीच बेग खे भेटा ॾियण लाइ खाना फरंग जमहूरी इस्लामी ईरान हैदराबाद तरफ़ां मिर्ज़ा कलीच बेग जूं सिंधी ऐं फारसी अदब में ख़िदमतूं जे उनवान हेठि प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। उन मौक़े ते डॉक्टर फ़ाइज़ा मिर्ज़ा, नाम्यारे अदीब यूसुफ सिंधी, डॉक्टर नवाब काका, अहमद अब्दुल्लापुर, ताज जोयो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त 483 उन्हनि जा आसार आहिनि, किताब आहिनि, उन्हनि में तसनीफ़ूं आहिनि, तर्जुमा आहिनि, तालीफ़ूं आहिनि, अंग्रेज़ीअ जा किताब आहिनि ऐं हिस्ट्री ऑफ सिंध जेको आहे मिर्ज़ा कलीच बेग जो किताब आहे जेको सिंध जी तमामु हिस्ट्री जेका आहे पाण गॾु कई अथनि। लाइफ ऑफ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे ऐं हुननि जा इलाही पोरियो आहे जेको उन्हनि जो इल्मी ऐं अदबी पोरियो आहे। امروز سمینار ما بابت بزرگداشت میرزا قلیچ بیگ با عنوان خدمات این بزرگمرد سند در ارتباط با ادبیات و زبان فارسی و سندی بود. मिर्ज़ा साहब तकरीबन हिस्से जो तहक़ीक़ थी उन में 481 किताब उन्होंने लिखा है ना, सिंधी, अंग्रेज़ी, फारसी, अरबी ऐं किताब हिकिड़ो किताब बलोची आहे। हिननि चयो त मिर्ज़ा सिंधी ऐं फारसी अदब जो तमामु वॾो अदीब ऐं आलम हुयो ऐं संदसि 383 किताब छपियल आहिनि जेको तमामु वॾो अदबी पोरियो आहे। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk